नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वखाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे। लखें करोड़ें बल्कि ला तादाद दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं तमाम नबियनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगुरनि ते सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आऊं जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। नाज़रीन, अॼु 14 सफ़रुल मुज़फ़्फ़र यानी सफ़र महीने जी 14 तारीख़ ज़बरदस्त यादगार ॾींहुं आहे। ख़ासि तौर ते सिंध धरती जी सूंहं, असांजी सिंध सुंवारी जॾहिं हिन धरती जो नालो ई सिंध आहे। सिंध असल में जेको लफ़्ज़ आहे उहो सिध मां आहे, माना सींध सिधी हूंदी आहे, विची सींध। त हीअ असांजो जेको सूबो आहे माशाअल्लाह इहो बिल्कुलु ईअं अल्लाह जी महिरबानी सां हिते वरी अल्लाह पाक पंहिंजा अहिड़ा वली पैदा कया हिन धरती ते। हिन खे लैंड ऑफ सेंट्स बि चयो वेंदो आहे, यानी सूफ़िन जी धरती। सूफ़िन जो सम्झो सरताज बादशाह, सिंध धरतीअ जी सूंह ऐं शाइरनि में हिकु वॾो नालो, बुज़ुर्गनि में हिकु वॾो नालो। सिंध धरती जी सूंह ऐं सुञाण हज़रत सैयदना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाहि ताला अलैह जो उर्स मुबारक जो ॾियारो आहे 14 सफ़रुल मुज़फ़्फ़र। सो अॼु इंशाअल्लाह तबारक व तआला साईं जन जे उर्स मुबारक जी ख़ुशीअ में अॼु असां प्रोग्राम बि साईं जन जे नाओ करियूं था ऐं अॼु असां ज़िक्र ख़ैर कंदासूं हज़रत सैयदना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो। साईं जन जे उर्स जे हवाले सां तज़किरो बि साईं जो थींदो ऐं हिन बहितरीन मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ असां सिंध जे बहितरीन आलिम दीन उस्तादुल उलमा ऐं ज़बरदस्त माशाअल्लाह मुफ़्ती जेके पाकिस्तान खां ॿाहिरि यमन ताईं बि तालीम हासिल करे आहिनि ऐं अल्लाह पाक उनखे खोड़ सारो सुठो इल्मु अता फ़रमायो आहे। खोड़ सारे प्रोग्राम में तव्हां साईं जन जो दीदार बि कयो आहे, गुफ़्तगू बि ॿुधी आहे। अॼु असां वटि हिकु दफ़ो वरी तशरीफ़ वठी आया आहिनि। खेनि पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। मुफ़्ती मोहम्मद इलियास सिकंदरी यमानी साहिबु, अस्सलामु अलैकुम। अवां जी महिरबानी, असां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। ऐं नाज़रीन, अॼु असां वटि सुवारी सिंध जो हिकु भलो आवाज़ माशाअल्लाह तमामु सुहिणे अंदाज़ में अल्लाह पाक उनजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी वाखाण कंदा आहिनि। अॼु असां पहिरीं उन्हनि खां अल्लाह पाक जी शान में हम्द ॿुधंदासूं ऐं आख़िर में इंशाअल्लाह नात शरीफ़ ॿुधंदासूं। पर उहो नात कहिड़ी हूंदी? हज़रत सैयदना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जन जो नातिया कलाम हूंदो। सो इन ख़ूबसूरत अंदाज़ में इन ॿिन्ही शयुनि खे पेश करण जे लाइ असां वटि तशरीफ़ वठी आया आहिनि मोहतरम मोहम्मद समीर ताहिरी साहिबु, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि। अवां जी महिरबानी, असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। सो नाज़रीन, असांजी रिवायत रही आहे, असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला ऐं उनजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी वाखाण सां कंदा आहियूं। अचो त मोहम्मद समीर ताहिरी खां हम्द बारी ताला ॿुधूं। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अव्वल आखिर तू अल्लाह, ज़ाहिर बातिन तू अल्लाह। अव्वल आखिर तू अल्लाह, ज़ाहिर बातिन तू अल्लाह। हाज़िर नाज़िर तू अल्लाह, हाज़िर नाज़िर तू अल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह, हो ला इलाहा इल्लल्लाह। अलीम खबीर तू अल्लाह, कादिर कदीर तू अल्लाह।
अलीम खबीर तू अल्लाह कादिर कदीर तू अल्लाह समीअ बसीर तू अल्लाह समीअ बसीर तू अल्लाह अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह हसीन जमील तू अल्लाह जब्बार जलील तू अल्लाह हसीन जमील तू अल्लाह जब्बार जलील तू अल्लाह वकील कफील तू अल्लाह अल्लाह वकील कफील तू अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह आजिज़ मिस्कीन वली मुहम्मद बानो तुई जो उम्मती अहमद आजिज़ तुम आजिज़ मिस्कीन वली मुहम्मद बानो तुई जो उम्मती अहमद मालिक मुझो तू अल्लाह अल्लाह मालिक मुझो तू अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। माशाअल्लाह तबारक व तआला मोहम्मद समीर लासी, मोहम्मद समीर ताहिरी साहब तमाम बेहतरीन अंदाज में अल्लाह तबारक व तआला जी शान में हमदिया कलाम पेश करण जी सादत हासिल कई। दुआ है तो अल्लाह तबारक व तआला संदन आवाज़ में अञा वधीक रहमतूं ऐं बरकतूं अता फरमाए। सो नाज़रीन अचो त अॼो की मौज़ू ते गुफ़्तगू करण जे लाइ मुफ़्ती साहब जी तरफ़ रुजू करियूं। मुफ़्ती साहब सभ खां पहिरीं बहितर ईअं थींदो जो अव्हां असांजे तमामु सामाईन नाज़रीन जे गोश गुज़ार हज़रत सैयदना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो तारुफ़ पेश करियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिही अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद फ़ुरक़ान हमीद लारैब किताब में इरशाद फरमायो अला इन्ना औलिया अल्लाह, बेशक हिते अला जो लफ़्ज़ आहे। अला अरबी में माना कंहिंखे ख़बरदार करण जे लाइ चइबो आहे। यादि रखो जेके मुंहिंजा वली आहिनि, अल्लाह जा प्यारा बाना आहिनि, ला ख़ौफ़ुन अलैहिम, उन्हनि ते दुनिया में को ख़ौफ़ कोन्हे को, वला हुम यहज़नून, न ई वरी उहो क़यामत जे ॾींहुं को ग़मज़दा थींदा। वाह। अॻिते वरी अल्लाह तबारक व तआला पाण ॿुधायो त इहे वलीउल्लाह आहिनि केरु? अल्लज़ीना आमनू, औलिया अल्लाह उहे आहिनि जिन अल्लाह जी ज़ात ते ऐं अल्लाह जे हबीब ते ईमान आंदो, वकानू यत्तक़ून, जेके मुत्तक़ी परहेज़गार हुया। ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला जे वलियनि मां हिकु वलीउल्लाह जो तज़किरो ज़िक्र करण जे लाइ असां गॾु थिया आहियूं। छो त सैयदना सुफ़ियान इब्न उयैना रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो त इंद ज़िक्र सालिहीन ततनज़्ज़लुर रहमत, त जिते अल्लाह जे प्यारनि जो ज़िक्र थींदो आहे उते अल्लाह जे रहमतुनि जो नुज़ूल थींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान। अॼु जेकॾहिं तव्हां असां अल्लाह जे हिकु प्यारे वली जो तज़किरो कयूं था, तव्हां असांजे मथां जेकॾहिं रहमतुनि जो नुज़ूल थिए थो त अहिड़े तरीक़े ते
जेके ही असांजो प्रोग्राम ॾिसनि था ऐं उहे बि इहो ज़िक्र ख़ैर ॿुधनि था त उन्हनि जे मथां बि अलाह जे रहमतुनि जो नुज़ूल थींदो। सो मोटूं था असां पंहिंजे उन सवाल जे तरफ़ त सैयदना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह जो नालो अब्दुल लतीफ़ ऐं वालिद साहब जो नालो हबीबुल्ला ऐं संदन ॾाॾे जो नालो अब्दुल क़ुद्दूस ऐं संदन परॾाॾे जो नालो सैयद जमाल शाह, जेको हिकु मशहूरु मारूफ़ सैयद अब्दुल करीम बुलड़ी वारे शाह साहब जो जेको आहे फ़र्ज़ंद हुयो, 3 नंबर फ़र्ज़ंद, यानी पाण ख़ानदानी सादात मां आहिनि। सैयद इब्न सैयद एतिरे क़दुरु त वालदा बि सादात मां आहे, माना हिकु सैयद घराणे मां आहिनि। छो त हक़ीक़त असुल ॻाल्हि हुजे निस्बत जी, जिंद निस्बत पाका ना लॻ जावे बि जन्नती है, भाਵੇਂ कुत्ता हुए बैठा कोई गार दे बूहे ते। त जेकॾहिं आम कंहिं वलीउल्लाह सां कंहिंजी निस्बत गॾिजी थी वञे त अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे एतिरो मंज़िल मर्तबो मक़ाम अता थो करे। हीअ त ख़ालिक़ काइनात जे प्यारे रसूल सां जंहिंजी निस्बत हुजे उनजो शान छा हूंदो। ऐं ख़ाली वक़्त जा वली न बल्कि कामिल आलिम बुज़ुर्ग दीन हुया। एतिरे क़दुरु जो साईं जन जी जेका शाइरी आहे उन मां वाक़िद वाज़े सराहतन जेको अॼुकल्ह माण्हू जेको चवंदा तसव्वुफ़ सूफ़ी आज़म, हक़ीक़तन जेको तसव्वुफ़ आहे उन्हनि बुज़ुर्गनि खां पुछो तसव्वुफ़ आहे छा। शाह साहब जो शेर जेको चए थो अव्वल अलाह अलीम आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरती क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद वाहदहू राज़िक रब रहीम, सो सारायां सचो धणी, चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ों जोड़ जहान जूं। सुभान अल्लाह सुभान। त मतिलबु त सिर्फ़ु शाइरी में जेकॾहिं हिते सिर्फ़ु तसवुरु कयोसि इन हिकिड़े शेर खे ॾिसो त इन में ॾिसो केतिरो हमद समायल आहे, केतिरी अल्लाह जी तारीफ़ समायल आहे शाह साहब जी शाइरी में। ऐं गोया के बुज़ुर्गान दीन बाक़ाइदा आलिमनि इहा ॻाल्हि बि चई आहे त जेकॾहिं तव्हांखे क़ुरान करीम जो सवलो तर्जुमो पढ़णो आहे शाह साहब जे रिसाले खे पढ़ो। गोया के शाह साहब जेको आहे त क़ुरान करीम खे तव्हां असांखे सम्झाइण जे लाइ सिंधी में बयानु कयो आहे। जीअं आयत सगोरी आहे व इन त उद्दू नेमत अल्लाह ला तोसूहा, अल्लाह जी नेमतुनि खे शुमार करणु चाहियो तव्हां ॻणे नथा सघो। शाह साहब हिन खे पंहिंजे शेर में चयो त थोरा ई थोरा मूं ते मारोड़नि जा, थोरा म थोरा मूं ते मारोड़नि जा, थर में वारी थोरड़ी तिना ई घणी रा, भलायूं ऐं भेराऊं ॻणी ॻणी दसि केतिरा। उते बि ईअं आहे त ला तोसूहा तव्हां नथा शुमार करे सघो, ऐं हिते बि शाह साहब ॻणी ॻणी दसि केतिरा, माना अल्लाह जा असांजे मथां एतिरा अहसान आहिनि ऐं तव्हां असांजे मथां वरी एतिरा अहसान जो तव्हां असांखे इन्हनि बुज़ुर्गनि जी सोहबत नसीब अता थी आहे। सुभान अल्लाह। जो अॼु तव्हां असां उन्हनि बुज़ुर्गनि जो तज़किरो कयूं था ऐं असांजा ॾिसंदड़ वरी उहे ॾिसनि था त इनशा अल्लाह जे हुकुम सां ऐं बुज़ुर्गान दीन जे चवण जे मुताबिक़ तव्हां असांजे मथां रहमतुनि जो नुज़ूल थिए थो पियो। नाज़रीन कमर्शियल ब्रेक जो वक़्तु आहे, नंढड़ी साई था वठूं पिया, असां जो था वापसि वरूं। अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम में रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम में रोशनी जी वाट। ऐं अॼु उर्स मुबारक आहे हज़रत सैयदना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो। सो इन उर्स मुबारक जे सिलसिले में असां पंहिंजो प्रोग्राम बि साईं जन लाइ मनसूब करियूं था। अॼोको ॾींहुं साईं जन जे नाव आहे, हूअं त अलाह वारनि जा सॼा ॾींहं उन्हनि जा आहिनि, पर असांजे इन स्टूडियो में जेको हीउ प्रोग्राम थी रहियो आहे रोशनी जी वाट, इन में अॼु असांजो प्रोग्राम बि साईं जन जे हवाले सां आहे। साईं अब्दुल लतीफ़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह पाक जा वली आहिनि, इन नाले सां गॾु भिटाई लफ़्ज़ लॻियल आहे, इहो छा आहे? भिटाई जी माना छा आहे? असल में जेको शाह साहब जे नाले सां भिटाई जो लफ़्ज़ लॻियल आहे, इन में ॿ रिवायतूं आहिनि। हिकिड़ी रिवायत इहा आहे त भिटाई असल में भिट जेको आहे वारे जो नंढड़ो दरो जिते हूंदो आहे उनखे भिट सॾिबो आहे। अच्छा। शाह साहब जे लाइ रिवायतुनि में अचे थो त पाण बचपन में ई घर छॾे करे हिकु उन वारे जे दड़े ते वेही करे अल्लाह तबारक व ताला जी ज़ात में ख़्यालात में, जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान नबूअत खां अॻु में, त पाण बि जेका वञी यतहन्नस जेको रिवायतुनि में अचे थो हे ताबुद बिल लयाली, गार हिरा में वञी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी इबादत कंदा हुया। अहिड़े तरीक़े ते शाह साहब बि उन भिट ते वञी करे अल्लाह तबारक व ताला जी ज़ात जे मुतालिक़ वञी करे इबादत कंदा, तफ़क्कुर गौर फ़िक्र कंदा हुया। इन जे करे बाज़ रिवायतुनि में त पाण खे भिटाई चयो वियो, छो त भिट उन दड़े खे चयो भिटाई, यानी उन दड़े वारो, वाड़ी जे दड़े वारो, उते वेहंदा हुया। हिकु रिवायत। ऐं ॿी जेका रिवायत आहे ऐं जेका असां रिवायत आहे उहा इहा ई आहे त शाह साहब हालांकि जेका विलादत थी आहे उहा हाला जे क़रीब में थी आहे, पर विलादत खां फ़ौरन बाद सैयद हबीबुल्ला शाह जेको आहे उतां हिजरत करे पाण जेको आहे कोटली जे तरफ़ विया हुया।
जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला कुझु वॾो थियो त उन खां बाद में पंहिंजी जेको आहे इबादत ऐं रियाज़त जे ख़्यालात जे मुताबिक़ जॻह जी तलाश में हुयो। पोइ पाण खे इहा हिकु जॻह उन टाइम वैरानी हुई, जिते अॼु भिटाई रहमतुल्लाह ताला जो रोज़ो मुबारक आहे, इहा उन टाइम वैरानी हुई। ऐं अलाह वारा हमेशह जिते ज़िकिर फ़िकिर जी जॻह तलाश कंदा आहिनि, उहा जॻह हूंदी आहे जिते को उन्हनि खे ॾिसण वारो न हुजे। सुभान अल्लाह। छो त बाज़ चवंदा आहिनि त बाबा अलाह जो ज़िकिर कंदा आहियूं घणे घणे कयूं। जीअं हिकु मूंखे वाक़ियो यादि अची वियो त ग़ालिबन शेख सादी रहमतुल्लाह ताला उनखे लिखियो आहे, उनजो मां तव्हांखे सिंधी में करे थो ॿुधायां त कुझु औरतूं पाण में गॾु वेठियूं हुयूं, पाण में वेठो तज़किरो कनि। हिकिड़ी हिक ॿिए खां पिए पुछनि हिकु तोखे तुंहिंजो यार छा थो ॾे? पोइ कंहिं चयो त मूंखे मुंहिंजो यार हेतिरो कुझु ॾींदो आहे, ॿी चयो हेतिरो ॾींदो आहे, माना हर कंहिं पंहिंजे यार जी पे तारीफ़ कई। आख़िर में का हिकिड़ी वेठी चए तूं ॿुधा, चए जेको आहे यार यारनि सां कहिड़ा लेखा। तो शाह साहब जे लाइ त पोइ शेख सादी रहमतुल्लाह ताला अलाए हथ में जेका तस्बीह हुयसि जंहिं ते अलाह जो ज़िकिर पियो करे, उहा तस्बीह खणी उछले छॾियईं। चई वञ भण हे औरत थी करे मूंखां वधीक सम्झदारी आहे जो चए थो यारनि सां कहिड़ा कई, मां अलाह खे पंहिंजो यार सम्झी हुन सां लेखा कहिड़ा कयां। सो अलाह वारा पंहिंजे ज़िकिर ऐं फ़िकिर जे लाइ तन्हाई जी जॻह तलाश कंदा आहिनि। सो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला जॻह जी तलाश में हुयो। जॾहिं उनखे इहो भिट नज़र में आयो ऐं पासे में का आबादी कोन हुई, ग़ैराबाद जॻह हुई, त पाण तसवुरु कए त इहा जॻह मुंहिंजे लाइ मुनासिबु आहे। मोटी वियो पंहिंजे वालिद साहिब सां मशवरो कयो त पाण हिते जेका आहे हिजरत करे हिन जॻह खे वसाइणु चाहियूं था। वालिद साहिब उन्हनि खे इजाज़त ॾिनी त पाण उते पंहिंजे चंद मुरीदनि सां गॾिजी करे उन भिट खे आबाद कयूं, जिते पंहिंजो नंढड़ो जेको आहे आस्थानो ठाहियूं। उन जे करे पाण खे जेको आहे भिटाई रहमतुल्लाह ताला चए थो वञे। माशाअल्लाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जी विलादत जो थोरो तज़किरो फरमायो। रिवायतुनि में जेको तारीख़ जे किताबनि में लिखियलु आहे उहो इहो आहे त सैयद हबीबुल्लाह शाह 3 शादी कयूं पर कंहिं बि औलाद न थींदो हुयुसि। पहिरीं शादी कंहिं औलाद न थियोसि, ॿी शादी कंहिं औलाद न थियो, टीं शादी कंहिं बि औलाद न थियोसि। उन खां बाद में असां जीअं जो तरीक़ो आहे त जॾहिं बि कंहिं बि नेकी जो कमु या का बि शइ इरादो कंदा आहियूं त पोइ अलाह छो त वबतगू इलैहिल वसीला, ॾींदी ज़ात ख़ुदा जी आहे, पर अलाह तबारक व ताला चए थो त मूं वटि जेके तव्हां वटि अचणो त तव्हांखे वसीलो तलाश करिणो आहे, वसीलो ॻोल्हियो। त असांखे बुज़ुर्गानी दीन जो बि इहो ई तरीक़ो आहे ऐं असां बि इहो ई कंदा आहियूं। पोइ सैयद हबीबुल्लाह शाह पंहिंजे मुर्शिद वटि वियो, वञी करे अर्ज़ु कई क़िबला 3 शादियूं करे चुका आहियूं पर औलाद नथी थिए। पाण फरमायूं दुआ जे लाइ हथु कयूं, चए वञी इनशा अलाह ताला तोखे पुट अता कंदो जंहिंजो नालो अब्दुल लतीफ़ रखजांइ, उहो वक़्त जो कामिल वली थी गुज़रंदो। चंद अरसो गुज़रियो। उन खां बाद में जॾहिं सैयद शाह हबीबुल्लाह जे घर में उमेदवारी थी ऐं जॾहिं पुटु पैदा थियो, कुझु ॾींहंनि खां बाद में जॾहिं ॿारु वॾो थींदो आहे ऐं असां अल्हम्दुलिल्लाह इहो तरीक़ो हूंदो आहे त ॿारु जॾहिं वॾो थींदो आहे त उनखे सभ खां पहिरियों मस्जिद जी तरफ़ वठी वेंदा आहियूं त उनखे जेको आहे त दीन जी तालीम ॾियारियूं। अॼुकल्ह असां में जेको आहे त मॉडर्न ज़मानो आहे, ॿार खे स्कूल में बाबा नर्सरी प्री नर्सरी KG वग़ैरह, अॻु में इहो तसवुरु कोन हुयो ऐं ॿाहिराड़ी में अॼु बि इहो तसवुरु मौजूदु आहे ॿाहिराड़ी जे इलाइक़नि में त ॿारनि खे सभ खां पहिरियों क़ुर करीम जी तालीम ॾियारिबी आहे। त रिवायतुनि में अचे थो त सैयद हबीबुल्लाह शाह जीअं पंहिंजे पुटड़े खे वठी करे उस्ताद वटि वियो ऐं चए त हिनखे पढ़ा। उस्ताद चयोसि पुटड़ा पढ़ अलिफ़, चए अलिफ़, चए बे, शाह साहिबु ख़ामोश। हिकु दफ़ो ॿियो दफ़ो टे दफ़ो, बाज़ रिवायतुनि में बाक़ाइदा इहो बि लिखियलु आहे जॾहिं चई पढ़ पुटड़ा बे, चए बे वञी ॿियनि खे ॾे, असांखे अलिफ़ ई काफ़ी आहे। छो त अखर पढ़ अलिफ़ जो ॿिया वर्क सभु विसार, अंदरि पंहिंजो उजार पना पढ़ी पढ़ंदे केतिरा। त उस्ताद साहिबु जेको आहे कोड़े किताबुनि में हरफ मड़ो हेक जे तो नज़र नेक त बिस्मिल्लाह ई बस बिस्मिल्लाह ई बसि थी। मक़सदु त जेकॾहिं कंहिं में तव्हांखे अलाह जी ज़ात खे सुञाणो आहे न, उहो अलिफ़ में ई सभु शइ ॻाल्हि ख़तमु आहे। इन जे करे क़ुर करीम में जेका इब्तिदा आहे पहिरीं आयत, छो त बिस्मिल्लाह आयत न आहे असां वटि, जेका पहिरीं आयत आहे उनजी तव्हां इब्तिदा ॾिसो छा सां आहे। वो सूरह नमल में जी बिस्मिल्लाह बाज़ाब्ता तौर ते मुकम्मल आयत को बि न आहे उहा, छो त मुकम्मल आयत तॾहिं हूंदी जॾहिं इब्तिदा खां था त इन्नहू, उते अञा माना अधु आयत जो हिसो त आहे पर मुकम्मल आयत इहा बि न आहे। मुकम्मल आयत तॾहिं थी जॾहिं मुकम्मल आयत सॼे जुज़ आहे। पर बिस्मिल्लाह रहमान रहीम जेका सूरह फातिहा जी इब्तिदा में लिखी वई आहे, इहा अगरचे बाज़ मज़ाहिब वटि आयत आहे, जीअं इमाम शाफ़ी रहमतुल्लाह, पर असां अहना वटि आयत न आहे, सूरह फातिहा जो हिसो न आहे। ऐं क़ुर करीम जेका स्टार्ट आहे उहा ॾिसो अल्हम्दुलिल्लाह। ऐं अहिड़े तरीक़े ते जेका पहिरीं वही आहे, अल्हम्दुलिल्लाह में पहिरियों अखर छा आहे साईं? अलिफ़।
सूरह बकरा जी पहिरीं इब्तिदा अलिफ लाम मीम अलिफ। इकरा बिस्मि रब्बिक इकरा, अगरचे उनखे बाज़ उलमा हमज़ो उहो अरबी जे एतबार सां, पर असां उनखे वरी बि अलिफ चवंदा आहियूं। त माना जिते बि तव्हां वञो त असुलु शइ अलिफ ई आहे। जंहिं अलिफ खे सम्झी वरितो ऐं अलिफ खे सुञातो उनखे सभु शइ मिली वई, ऐं जंहिं अलिफ खे न त उहो पोइ ॿिए ऐं ॿियनि जे पोयां लॻो हुयो। इन जो तज़किरो ॿिए बुज़ुर्ग बि त कयो आहे न, अलिफ अल्लाह चंबे दी बूटी मेरे मन में मन विच मुर्शिद अलाही। जी हक़ बाहू रहमत मक़सदु बुज़ुर्गान दीन जेको आहे बसि अलाह जी तलाश में हूंदा आहिनि ऐं अलाह जी ज़िक्र फ़िक्र में हूंदा आहिनि ऐं उन्हनि जे तसवर में हक़ीक़तनि के त बुज़ुर्ग एतिरे क़दुरु जॾहिं पंहिंजे ज़ात में तसवुरु कंदा आहिनि न त उते उन्हनि खे अलाह जी ज़ात नज़र ईंदी आहे। जीअं किन बुज़ुर्गनि लाइ बाक़ाइदा ईअं बि आयो आहे त जेको चवंदा अनल हक़ अनल हक़, हाणे अनल हक़ हक़ीक़तनि जे माना जे एतबार सां त सही हुयो, पर जॾहिं उन ते फ़तवा लॻी हक़ीक़तनि इन्हनि बुज़ुर्गान दीन जा जेके अल्फाज़ आहिनि असांखे सोचणु घुरिजे। जेके अॼु जा जेके पाण खे सूफ़ी चवनि था न, उन्हनि बुज़ुर्गनि जा कलाम ॻाइनि था, उन्हनि खे तसवुरु करणु घुरिजे त तव्हां में ऐं हुन में फ़र्क़ु आहे। हिकु रिवायत में मूंखे मुंहिंजे उस्ताद चयो, जॾहिं दरगाह मुबारक ते जेका चाउठ चुंबी आहे, उते जॾहिं चाउठ चुमण लाइ मां पहुतुसि त मूंखे मुफ़्ती मोहम्मद रहीम साहिबु रोकियो, चई बाबा हीअ तूं चाउठ न चुमंदो कर, छो त अॼु जीअं चाउठ चुमिजे थी, अॻु में चाउठ त ॿी शइ चाउठ चुमिजे, छो त हीअ हक़ीक़तनि में अगरचे तव्हांजो नियत ऐं इरादो न आहे, पर ॾिसंदड़ खे इहो महसूसु थिए तव्हां सजदो था कयो। छो त दरगाह मुबारक ते रोज़े मुबारक ते जॾहिं वञिबो त चाउठ चुमे, हालांकि इहा चाउठ चुमण सभ खां पहिरियों हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ शुरूआति कई आहे। बुज़ुर्गान दीन जो तरीक़ो आहे। सो असुलु जेको चवण जो मक़सदु हुयो त मूंखे उस्ताद ने रोकियो, मुफ़्सा मूं चयोसि किबला मूं फलाणे खे ॾिठो फलाणे खे ॾिठो। मुंहिंजो जेको हिकिड़ो उस्ताद हुयो, असां में जेको आहे त दरगाह शरीफ़ में हिकु तरीक़े जो उस्ताद बि हूंदो आहे। मुंहिंजो तरीक़े जो उस्ताद हुयो, नालो हुयो साईं बख़्श फ़क़ीर ज़ात जो कोरी हुयो। उन शादी बि न कई, सिर्फ़ु माना ऐं मूं पंहिंजी ज़िंदगी में 5-7 साल उनजी ख़िदमत में गुज़ारिया। कॾहिं बि मूं इन्हनि 5-7 सालनि में बुज़ुर्ग खे तहजुद ऐं इशराक़ क़ज़ा कंदे कोन ॾिठो ऐं कॾहिं बेवज़ू कोन ॾिठो, हर टाइम बावज़ू। ऐं एतिरे क़दुरु जो हमेशह कॾहिं बि कंहिं औरत जे हथ जी बि मानी कोन खाईंदा हुया। हथ जी औरत जेकॾहिं मानी पचाए उहा बि मानी कोन खाईंदा, छो त उन्हनि जे अंदरि जंहिंखे चइबो आहे त तारिक़ दुनिया, दुनिया खां उन्हनि जो क़ता तालुक़ु हुयो ज़ाहिरी एतबार सां। हू अलाह सां मुतसिल हूंदा हुया। पोइ चवंदा त असां जेकॾहिं औरत जे हथ जी मानी पचाए खायूं, थी सघे थो मुंहिंजे दिलि में औरत जो ख़्यालु अचे। उनजे करे त मूं जॾहिं इहा ॻाल्हि कई त मूंखे मुफ़्ती साहिबु चयो जॾहिं साईं बख़्श थी जां तॾहिं वञी चुमिजां। सो जेके ही शाइर चवनि था न, उन्हनि खे थो चवां त बाबा जेकॾहिं तव्हां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी चओ था त भिटाई थीजो तॾहिं चइजो, बाहू थीजां तॾहिं चइजां, सचल सरमत थीजां तॾहिं चइजां, न त तव्हांखे चवण जी ताक़त कोन्हे का। छो त भिटाई रहमतुल्लाह ताला अलैहि या जेके असांजा बुज़ुर्गान दीन जेका उन्हनि शाइरी कई आहे उहा छो कई आहे? यतक़र्रबुल अब्दु इलैया बिन नवाफ़िल, हदीस शरीफ़ थो पेश कयां त बानो मुंहिंजे क़रीब थींदो आहे नफ़िलनि सां। जॾहिं नफ़िली इबादत बानो करे थो अलाह जे क़रीब थिए थो। जॾहिं हू क़रीब थींदो आहे कुन तो यदहुल लज़ी यब्तिशु बिह, मां हुनजे हथ थी पवंदो आहियां जेको हू हथु ड्रिगा कंदो आहे, जंहिंसां को कमु कंदो आहे। वरिजिलहुल लज़ी यमशी बिह, ऐं हुनजा पेर थी पवंदो आहे जंहिंसां हू हलंदो आहे। एतिरे क़दुरु त यानी हर शइ त पोइ वलिसानुल लज़ी यतकल्लमु बिह, त मां उनजी ज़ुबान हूंदा जंहिंसां हू ॻाल्हाईंदो आहे। त उन टाइम जेको हू बुज़ुर्ग यानी दीन जी ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरे थो गोया कि अलाह तबारक व तआला जी ज़ात, छो त हदीस कुदसी आहे न साईं, त हू अलाह जी ज़ात सां मुतसिल, हू अलाह जी ज़ात जो कलाम आहे। सुभान अल्लाह। सो असां में त उहा ताक़त ई कोन्हे का न साईं। हा उहो थियो त पोइ भले चओ, न त जॾहिं अनल हक़ चयो पियो वञे, उन चयो न साईं तलवार हणी पई वञे, हुनजी ज़ुबान ते वरी बि अनल हक़ जो नारो जारी हुयो। तव्हां चओ भला असां तलवार सां हणूं, ख़बर पइजी वेंदी त तव्हां में केतिरी सचाई आहे, उन्हनि में केतिरी सचाई हुई। त उन मक़ाम ते जॾहिं इंसानु पुॼे, उन मर्तबे ते पहुचे, पोइ उनखे हर शइ जी करण जी इजाज़त हूंदी आहे। जेकॾहिं न, उमर फारूक खे ॾिसो मस्जिद नबी में बीही करे मिंबर रसूल ते जुमे जो ख़ुतबो थो ॾे, या सारिया अल जबल, केरु थींदो आहे उमर फारूक? कहिड़ी हुनखे ताक़त आहे? तव्हां असां जहिड़ो इंसानु हुयो न साईं, सहाबी रसूल आहे, पर उनखे जॾहिं मर्तबो मिलियो अलाह तबारक व तआला उनजे लाइ एतिरो कश्फ करे छॾियो त उनजे लाइ अॻियां दुनिया सभु बराबरि हुई। मस्जिद नबी में बीही करे शाम जे कुझु इलाइक़नि में जॾहिं हू सहाबी सॻिड़ो जंग ते आहे, ईरान जे करे में जंग ते आहे, ऐं जबल ते जॾहिं जंग ते थिए थो त उते थो तवजो कराएसि त ख़्यालु कर निहावंद इलाइक़ो आहे ईरान जो,
न्यावंद में ही जेको आहे सो त सारिया उन साहिब जो नालो हुयो, उनखे सॾु करे पियो चए, ख़बरदार तूं त हमिलो थो करे पर जबल वारे पासे ॾांहुं त पोयों दुश्मन लिकियो थो अचई। त माना उते बि ख़बरदार पियो करे। त माना उन बुज़ुर्गान उन ते, छो त उहा जेका अखि हुई, अखि उमिरि वारी न हुई, ज़ाहिरी एतबार सां त अखि उमिरि वारी हुई, पर हक़ीक़तनि में उहा अखि ख़ुदा जी जंहिंसां ॾिसे पियो। सुभान उहा ज़ुबान, ऐं ॾिसो त वरी ठीकु आहे नहावंद जे इलाइक़े में वरी उहो अॼुकल्ह त मोबाइल फ़ोन न पहुचे, उन टाइम त मोबाइल फ़ोन कोन हुयोसीं, न को मोबाइल फ़ोन हुयो, न का ॿी सहूलियत हुई। एतिरे परे वारे फ़ासिले ते आवाज़ु पुॼाइणु। इब्राहिम ख़लीलुल्लाह खे ॾिसो, जॾहिं इब्राहिम ख़लीलुल्लाह अलाह ताला हुकुम कयुसि त काबतुल्लाह तयारु कर, काबतुल्लाह तयारु कयईं, उनखां बाद हुकुम वाज़िन फिन्नास, हाणे ऐलान कर। रिवायतनि में अचे थो मौला मां जेके ऐलान कया त मूंखे हिते त चंद माण्हू जेके वेठा आहिनि इहे ॿुधंदा, सभिनी माण्हुनि खे केतिरी ख़बर पवंदी। अलाह तबारक व तआला जी तरफ़ां वही नाज़िल थियो, ए इब्राहिम तुंहिंजो कमु चवण आहे, पुॼाइण कमु मूं रब जो आहे। सुभान अल्लाह। बुज़ुर्गान दीन बि असांजी उन तरीक़े ते, बसि नबी ऐं वलीउल्लाह में फ़र्क़ु एतिरो हूंदो आहे जो नबी वटि वही ईंदी आहे, जेके पैग़ाम यानी की जिब्राइल अमीन जे वास्ते सां ईंदी आहे, पर वलीउल्लाह खे इल्हाम थींदो आहे, उन वटि वही न आहे ईंदी। बाक़ी रुतबो नबी जो आला आहे, वली जो रुतबो अदना आहे। पर वलीउल्लाह यानी की उहो ई फेल, हुनखे असां मौजज़ो चवंदा आहियूं। हर उहा शइ जेका नबी करे ऐं अकुलनि खे तस्लीम न करे, अहिड़े तरीक़े ते जेकॾहिं वलीउल्लाह करे ॾेखारे उनखे अकुल तस्लीम न करे, आदतन मुहाल हुजे, आदतनि जी आदतन यानी अकुल तस्लीम न करे जंहिंखे चऊं, त उनखे असां करामत चवंदा आहियूं। त अहिड़े तरीक़े ते वलीउल्लाह जो जेको मक़ाम मरतबो उन्हनि खे ईअं नाहे मिलंदो, उहो रियाज़तनि इबादतनि खां बाद में मिलंदो आहे। नाज़रीन वक़्तु आहे नंढड़ी साईअ जो, कमर्शियल ब्रेक वठूं, पोइ वरी वापसि अचूं था। शाह साहिब जो ज़िक्र ख़ैर जारी आहे। भलीकार नाज़रीन, मां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम में रोशनी जी वाट, ऐं हज़रत सईदना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो ज़िक्र ख़ैर हली रहियो आहे। अचो त वधीक साईं जे बाबति ॿुधो। मुफ़्ती साहिबु तव्हां फरमायो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह रुगो सूफ़ी बुज़ुर्ग न हो, बल्कि वॾो आलिम दीन बि हो। किथां तालीम हासिल कई हिननि? त जीअं असां तव्हांखे ॿुधाइण पियो थो, जे ॿिए वञी ॿियनि खे ॾे, त उनजे उस्ताद जेको आहे शाह अब्दुल हबीबुल्लाह खे यानी की वालिद साहिब खे वञी शिकायत कई त सैयद हबीबुल्लाह बि वक़्त जो क़ाबिल वलीउल्लाह ऐं आलिम दीन आहे। पोइ पंहिंजे पीउ वटि जेको आयो आहे इल्मु हासिलु कयईं, ऐं बाज़ रिवायतनि में त इल्मु लदुनी अलाह तबारक व तआला उनखे अता कयो, जीअं सैयदना ख़िज़िर बाज़ रिवायतनि में नबी, बाज़ रिवायतनि में वली आहे, पर असां रिवायत इहो आहे त उहो नबी आहे, छो त रसूल न आहे पर नबी आहे। त उनखे जेको इल्मु अता थियल आहे उहो इल्मु लदुनी आहे। इल्मु लदुनी उहो हूंदो आहे जेको कंहिं उस्ताद जे वास्ते सां न, बल्कि बग़ैर वास्ते जे इल्मु अता थिए। सुभान अल्लाह। ऐं शाह साहिब जे लाइ त बाक़ाइदा रिवायतनि में अचे थो, शाह साहिब सां हमेशह 3 किताब गॾु हूंदा हुया, काॾे बि वेंदो हुयो 3 किताब गॾु हूंदा हुआ। सभ खां पहिरियों क़ुरान करीम, छो त क़ुरान करीम उहो किताबु आहे जेको तव्हां असां ऐं सभिनी जे लाइ राह हिदायत आहे, मशअले नूर आहे। जंहिं क़ुरान करीम खे सम्झण जी कोशिशि कई आहे उहो सिधे रस्ते ते हलियो वियो आहे, ऐं उहो ई कामयाबु आहे, छो त क़ुरान करीम में सभु शइ जो ज़िक्र समायल आहे। शाह साहिब वटि सभ खां पहिरियों छा हूंदो हुयो? हिकु त क़ुरान करीम, ऐं उनखां ॿियो मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह ताला अलैह जो जेको आहे मसनवी शरीफ़, इहो पाण गॾु खणंदा हुया। ऐं टियों पंहिंजे ख़ानदान में, जीअं मां त ॿुधायो सैयद अब्दुल करीम बुलड़ी वारे रहमतुल्लाह ताला अलैह जे जेका त नसब आहे, त उनजो जेको किताबु हुयो उहो बि साईं सां गॾु हूंदो हुयो। इहे 3 किताब पाण हमेशह गॾु रखंदा हुया। ऐं इहे इन जेको इल्मु मूं तव्हांखे ॿुधायो त छो त घराणो ऐं इंसान खे हमेशह जेका तरबियत थींदी आहे उहा इंसान खे पंहिंजे घर मां थींदी आहे। इंसान खे इल्मु मिलंदो आहे बि त घर मां मिलंदो आहे, सुठी आदतूं मिलंदियूं आहिनि त घर मां मिलंदियूं आहिनि, ऐं बुरियूं आदतूं बि इंसान खे घर मां मिलंदियूं आहिनि। सो तव्हां असां ॾिसंदड़ खे बि चवंदासीं त कोशिशि कयो हतल इम्कान त पंहिंजे घर में क़ुरान करीम जी तिलावत कयो, जो तव्हांजा ॿार क़ुरान करीम खे जी तिलावत ॾिसंदा, तव्हांखे तिलावत कंदा, उहे तिलावत कंदा। बुज़ुर्गान दीन जे किताबनि खे पढ़ो, बुज़ुर्गान दीन जा किसा उन्हनि खे ॿुधायो बचपन खां, छो त अल इल्मु फि सिग़र का नक्श फिल हजर, अरबी जो मक़ूल आहे त नंढपण में इल्म में ईअं आहे ॼण पथर ते लकीर। वाह। सो इन्हनि जो बुज़ुर्गान दीन जो जेको आहे सैयदना अब्दुल कादिर जिलानी खे बि ॾिसो, इल्मु काथों? नंढपण खां ई पंहिंजे घर मां इल्मु हासिलु थियुसि, वालदा खां सैयद अब्दुल्ला। पर पाण त फरमायो अथऊं, जे तो बेत भाया से आयतूं आहिनि जी, नयो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। हिन मां ही बज़ाहिर तौर त
इशारा खणी काॾे बि आहिनि, पर हे जेको मफ़हूम आहे न क़ुरानी आयतुनि जो मफ़हूम आहे शाइरी जे अंदरि इहो जी शुरू में मूं चयो न बयानु साईं, कयो त जेकॾहिं तव्हांखे क़ुर करीम जो सवले सिंधी में सवले सिंधी में सम्झणु चाहियो था, शाह साहिब जे रिसाले खे पढ़ो। ऐं मुंहिंजो हिकु शेर बि तज़किरे तौर सां पेश बि कयो, थोरा ई थोरा, थोरा में थोरा मूं ते मारोड़नि जा, ऐं उनजे मुक़ाबले में आयत बि पेश कई, व इन त उदू नेमत अलाह ला तोसू आहे। हक़ीक़तनि इहो इल्मु अता थींदो ई तॾहिं आहे, इल्मु लदुनी, जॾहिं इंसानु पंहिंजे ज़ात में एतिरो मोह थी, मन आरिफ़ नफ़्सु फ़क़त आरिफ़ रब्बा। सभ खां पहिरियों त पंहिंजे पाण खे सुञाणो आहे साईं, त मां आहियां छा, मुंहिंजी औकात छा आहे, मुंहिंजी असलियत छा आहे। असां कॾहिं एतिरो हुरूर तकबुर, ऐं शाह साहिब लाइ त बाक़ाइदा एतिरे क़दुरु रिवायतुनि में अचे थो, कॾहिं बि पाण सुठनि बिस्तरनि ते कोन आराम कंदा हुया, ऐं कॾहिं को सुठो कपिड़ो कोन पाता हुया, फ़क़ीरी वारे लिबास में गुज़ारींदा हुया। माना अना खे ख़तमु करिणो आहे, जंहिंजे अंदरि अना आहे उहो तबाही बर्बादी जो रस्तो आहे, फना आहे, मतिलबु तबाही जो रस्तो आहे। मुफ़्ती साहब शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई रहमतुल्लाह अलैह शादी कई, औलाद वग़ैरह आहे साईं की? साईं जे लाइ जेको अचे थो त साईं जन जेका शादी कई, शादी खां बाद में जॾहिं औरत खे यानी की घरवारे खे हमल थियो, त उन टाइम दिलि में ख़्यालु थियो त हमेशह औरतुनि जी फितरत हूंदी आहे, जॾहिं औरत खे उमेद वारी हूंदी आहे, उनजी फितरत हूंदी आहे का न का नई नई शइ यानी की ज़ाइको नओं नओं हुजे, सो ख़्वाहिश थियसि पले मच्छी जी पलो मच्छी खायां। पोइ शाह साहिबु त घर में कोन हुयो, ॿाननि जे वास्ते सां हिकिड़े फ़क़ीर खे ॿुधायो, फ़क़ीर भॼी डुकी डोड़े डोड़े तलाश करे पलो मच्छी खणी आयो। जॾहिं उहो साम्हूं आयो त शाह साहिब बि अची वियो, चई बाबा काॾे वियो ॾिसे थको टुटो पियो आहे, चई साईं घर ॾांहुं हुकुम थियो त पले मच्छी जो ऐं ख़बर आहे त ॿारनि खे जेको आहे त उमेद वारी आहे ऐं उन्हनि जी ख़्वाहिश पूरी करणी हुई। उते अलाह जे बारगाह में दुआ कयईं त जेका औलाद मुंहिंजे मुरीदनि खे थकाइणु शुरू करे दुनिया में अचण खां अॻु में मूंखे उहा औलाद ई न खपे। अल्लाह। ऐं रिवायतुनि में अचे थो बाक़ाइदा तारीख़ जे किताबनि में त उहो ॿारु बचपन में ई अञा माना माउ जे गोद में पेट में हुयो उते ई ख़तमु थी वियो, जंहिंखे छिकी चइबो आहे, यानी छिकी आई ॿारु ख़तमु थी वियो। उन खां बाद में शाह साहिब खे औलाद कोन थी, ऐं शाह साहिबु चवंदो त मुंहिंजा ई फ़क़ीर मुंहिंजी औलाद। माशाअल्लाह। शाह साहिब बैत किथां थिया, मुरीद कंहिंजा? छो त साईं जन जो शेर मिले थो, मीरा शाह मदद कर दाहें सुणी दादी आहीं अब्दुल लतीफ़ जो हसनी तूं हादी बादशाह बगदादी कर का मार मुरीद ते। ज़ाहिरी एतबार सां जेका पंहिंजी बैत आहे उहा पंहिंजे वालिद साहिब खां आहे, छो त वालिद साहिब बि वक़्त जो कामिल वली ऐं बुज़ुर्ग आहे। उनखां अलावा बाक़ी बैत जे मुतालिक़ किथे मुंहिंजे इल्म में का तारीख़ में जेको मुंहिंजी रिवायत पढ़ियो आहे, थी सघे थो कंहिं ॿिए में हुजे बि सही, त पर मुंहिंजे इहो आहे त पंहिंजे वालिद साहिब खां बैत कई अथई, छो त वालिद साहिब बि वक़्त जो कामिल वली थी गुज़रियो आहे। बाक़ी ॿी वल्लाहु आलम। माशाअल्लाह। अच्छा साईं जन जो विसाल शरीफ़? साईं जन जी जेको विसाल लाइ अचे थो उहो त बाक़ाइदा मशहूरु वाक़ियो आहे, जॾहिं ज़िंदगी जा आख़िरी अयाम हुया ऐं उमिरि रसीदा थी विया। ऐं अजीब इहा ॻाल्हि आहे त शाह साहिब खे अल्लाह तबारक व ताला ओतिरी उमिरि नसीब अता कया जेतिरी असांजे आका नामदार खे आहे, 63 साल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं बाज़ रिवायतुनि में इहा ई उमिरि सैयद अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला जी आहे, 63 साल, ऐं शाह साहिब जी उमिरि बि 63 साल ई हुई। त जॾहिं माना आख़िरी ॾींहुं हुया, सैयदना उस्मान गनी जी उमिरि 82 या 83 साल, बाक़ी टिनी खुलफा जी 63 साल ई आहे जी। असल में जेको असां निस्बत जी ॻाल्हि सैयद वारी निस्बत आहे, त बाक़ी जेके खुलफा राशिदीन आहिनि उहे सैयद वारी निस्बत में न आहिनि, सादात वारी निस्बत में था अर्ज़ु कयूं। त उन खां बाद में शाह साहिब जो इरादो थियो त करबला जी ज़ियारत कयां। वञणु लॻो, वेंदे वेंदे साम्हूं हिकिड़ो को मुरीद मिलियुसि की भला हिन टाइम में हिन उमिरि में काॾे जो सफ़र जो इरादो आहे? पाण चयो त मुंहिंजो इरादो आहे त मां वञी करे जेको आहे करबला मौला जी ज़ियारत करे अचां। मुरीद चयुसि की भला तव्हांजी वसियत आहे त मूंखे हिन भिट ते दफ़न कजो, जंहिंखे अॼु भिटाई जो रोज़ो आहे। तसवुरु थियुसि वलीउल्लाह खे जीअं इल्हाम थींदो आहे, जेकॾहिं मां वियुसि त मूंखे मौत उअं ई अची वेंदो, मां वापसि कोन अची त मुंहिंजी वसियत ते अमल कीअं कबो? मुंहिंजे मुरीदनि खे तकलीफ़ थींदी जो मुंहिंजो उतां खां लाश ज़ाहिरी एतबार सां, छो त विसाल त अचिणो न साईं, कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत कुल्लु मन अलैहा फ़ान, हर हिक खे त फ़ना आहे, ज़ाहिरी मौत जो ज़ाइक़ो हर कंहिंखे चखणो आहे, बेशक इन खां इनकार न केरु करे सघे थो, न कंहिंखे करिणो आहे। त जेकॾहिं मां वियुसि त मुंहिंजे मुरीदनि खे तकलीफ़ थी, पाण उतां इरादो छॾे करे जेको इरादो कयूं, इरादो छॾे करे हाणे इहो इरादो छॾियो अथनि छो त मुंहिंजे मुरीदनि खे तकलीफ़ न अचे। हाणे इतो तसवुरु कयो, हालांकि मुरीद जेकॾहिं कनि त मुहबत में कनि, वसियत हुई, पर तव्हां असांखे खपे त
आदम ज़ात खे तकलीफ़ न ॾियूं। वाह छो त इहो ई बुज़ुर्गान दीन जो तरीक़ो आहे न साईं। अल मुस्लिम मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। मुस्लमान हक़ीक़ी त आहे ई उहो बेशक जंहिंजे ज़बान ऐं हथ खां ॿिया मुस्लमान ॿाहिरि महफ़ूज़ रहनि। बेशक इहा मुस्लमान जी तारीफ़ आहे। वलीउल्लाह जो त मक़ाम ऐं मर्तबो आला हूंदो न साईं। बेशक पोइ वापसि मोटिया, जॾहिं वापसि मोटिया त रिवायतुनि में अचे थो त बसि पंहिंजी जेका तबियत नासाज़ थी कुझु ॾींहं पाण ज़ाहिरी एतबार सां ज़िंदगी गुज़ारियूं। उन खां बाद में पंहिंजी शाइरी ॿुधण जे लाइ पंहिंजे फ़क़ीरनि खे चयो तव्हां शाइरी चओ, ऐं पाण जेको आहे तसवर में वेही रहिया। फ़क़ीरनि सॼी राति शाइरी चई। जॾहिं तहजुद जो टाइम थियो, अच्छा कि वाई गाई वेंदी आहे हींअर जी बि जी रोज़े ते जी, त हींअर बि उहा ॻाल्हि उहो शाह साहिब जी माना सुनत वारे तरीक़े ते। पर अॼुकल्ह जेको आहे उनमें तसवर मूं चयो पहिरियों कयो त अहिड़ा शेर जेके ज़ाहिरी एतबार सां शरीयत जे टकराव में हुजनि उन्हनि खां पासो करणु घुरिजे। छो त उन्हनि जॾहिं चया आहिनि त उन्हनि जो मक़ाम हुयो, उन्हनि जी ज़ाहिरी शरीयत जे एतबार सां टकराव न हूंदो, उनजे अंदरि का वस ॿी समायल हूंदी, पर तव्हां असांजी सम्झ न हूंदी उनमें। त उहो वाई जॾहिं चई पई वञे पाण उते तसवर में वेठा हुया। तहजुद जो टाइम थियो, छो त हमेशह जीअं पंहिंजी फितरत हूंदी, हिकिड़ो मुरीद जेको आहे कोरो खणी अचे वुज़ू जो टाइम थियो आहे, अची करे साईं खे हथु रखियो त साईं हेठि किरी पियो, साईं जे अंदरि रूह हुयो ई कोन को, साईं जो इंतकाल थी वियो ज़ाहिरी दुनिया खां। माशाअल्लाह। इन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह जे लाइ जेके मनसूब कुझु शयूं आहिनि, हिकिड़ो आम तौर ते माना जॾहिं ॾिठो वञे त माना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह को ईअं दुनिया खां तारिक़ु दुनिया हुजे या जेके हिकिड़ा गोशन नशीन थी वेंदा आहिनि। हालांकि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजी शाइरी जे ज़रिए सां वॾो इनक़लाबी गुफ़्तगू कई आहे। जी छो त इनक़लाबी माण्हू कॾहिं बि अवाम खां परे न आहिनि परे न भॼंदा। आहिनि, जी त महबूबन करीम अलैहिस्सलाम जी ज़ाती अक़दस इहो फरमायो त तव्हांजी अर्ज़ु कयो असीं रहबानियत, साईं फरमायो त तव्हांखे इजाज़त न आहे जो तव्हां वञी करे जेको आहे गोशा नशीनी इख़्तियार कयो। तव्हांजी गोशा नशीनी इहा आहे त इन्हनि इंसाननि जे अंदरि रही करे जी कयो। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जे लाइ उहो त ज़ाहिर हाणे वक़्तु गुज़रण खां पोइ बिगाड़ ईंदो थो वञे पियो हर शइ जे अंदरि। त ईअं ई तालीमात में बि जॾहिं हिकिड़ो तौरेत इंजील ज़बूर जे अंदरि बि उन वक़्त जो उलमा तब्दील आणे छॾियो। क़ुरान पाक लाइ अल्लाह ताला जो वाइदो आहे जी नहनु नज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, त हिन क़ुरान खे असां नाज़िल कयो, जी हिफ़ाज़त बि असांजी ज़िम्मे आहे। न त आसमानी किताबनि खे माण्हू तब्दील करे छॾियो। त हीअ त शाह साहिब जो रिसालो या असांजी सवाने उमिरि उनखे तब्दील करणु माण्हू लाइ त को मसइलो न आहे, इन में त को। पर बहरहाल ईअं त तव्हां माशाअल्लाह बहितरीन अंदाज़ में गुफ़्तगू कई। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। सो मां नाज़रीन खे गुज़ारिश कंदुसि त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो तसवर पेश कयो वेंदो आहे को मलंग ऐं ईअं हिकिड़ो सफ़ा निकिरी वञणु दुनिया खां अकेलो, ईअं न आहे। उन्हनि तबलीग कई आहे। उन्हनि ॾिसो त हिन वक़्तु बि पूरी दुनिया में शाह साहिब जी शाइरी जेका पढ़ी थी उन्हनि केॾो वॾो वादानियत जो जेको आहे सो वहदहू ला शरीक लहू ॿुधो ई न ॿोड़ा के तो कने न सुहा जे घटि अंदरि घोड़ा ॻाड़ींदे घोड़ा जी त शायदि थींदे साम्हूं एॾी वॾी वादानियत पेश कई अथऊं। मदीने जा घोट सुण मुंहिंजा सॾड़ा आसी तुंहिंजे ओट, अहिड़े क़िस्म जो हुज़ूर जो तस्करो आहे, गौस पाक जो तस्करो आहे। मुंहिंजे अॻु में विच ब्रेक में गुफ़्तगू कई त इहे अलाह वारा नेक बाना हिन तबलीग कई आहे। शाह जो रिसालो तव्हां पढ़ी था ॾिसो, कंहिं आलिम खां तशरीह कराए त ॾिसो केॾा बहितरीन हिदायत जा जेके आहिनि सो गुल मौजूदु आहिनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे हिन रिसाले में। अल्लाह तबारक व तआला असांखे बुज़ुर्गनि दीन जे हिन तौर तरीक़े ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर में मां पंहिंजे तमामु साम्हूं नाज़रीन खे गुज़ारिश कंदुसि त जेतिरो अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾिनी आहे ओतिरो नंगर न्याज़ करे कुझु फ़ातिहा शरीफ़ क़ुरान पाक जी आयतूं ऐं ज़िक्र करे या दुरूद शरीफ़ पढ़ी करे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह खे ईसाल करियो। इंशाअल्लाह अल्लाह जे वलियनि खे ईसाल सवाब मोकिलण सां उनजी तवजो तव्हां ॾे थींदी ऐं अल्लाह पाक जेका उन्हनि ते रहमत नाज़िल थी रही आहे अल्लाह पाक इन्हनि जी तवजो सां तव्हां सां थी उहा रहमत नाज़िल फ़रमाईंदो। नाज़रीन जेको प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुतो इंशाअल्लाह तबारक व तआला सुभाणे साॻिए वक़्त ते अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं, नज़रुनि जी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात बंबोर में, अल्लाह रही वञ रात बंबोर में। हो चरंद से
जबल चोट ते अला वो ला चरदस जबल चोट ते अला राइल चोट ते सोणल चोट ते दिलबर चोट ते रहबर चोट ते सदरा कंदी सान चवंदी सान सदरा कंदी सान चवंदी सान रही वञ रात बंबोर में अल्लाह रही वञ रात बंबोर में पेरे पवंदी सान चवंदी सान पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात बंबोर में हो उठत आरिया जाम जाला वो ला उठत आरिया जाम जाला राइल जाम जा सड़ल जाम जा पुनल जाम जा दिलबर जाम जा वागू वठंदी सान चवंदी सान वागू वठंदी सान चवंदी सान रही वञ रात बंबोर में पेरे पवंदी सान चवंदी सान पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात बंबोर में हो पिंजरो पाक रसूल जो ला वो ला पिंजरो पाक रसूल जो ला सोहणे रसूल जो प्यारे रसूल जो रहबर रसूल जो दिलबर रसूल जो चाठ चुमदी सान चवंदी हाँ चाठ चुमदी सान चवंदी सान रही वञ रात बंबोर में अल्लाह रही वञ रात बंबोर में पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात बंबोर में ओ अदियूं शाह लतीफ़ चए अला वो ला अदियूं शाह लतीफ़ चए अला घोट लतीफ़ चए लाल लतीफ़ चए सोहणो लतीफ़ चए मुर्शिद लतीफ़ चए लोच लहदी सान चवंदी सान लोच लहदी सान चवंदी सान रही वञ रात बंबोर में पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात बंबोर में अल्लाह रही वञ रात बंबोर में। रोशनीअ जी वार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।